पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सेंसेशन दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे सुठा सुठा सीन ॾिसण वटा मिलंदा। जाबर जी मकारी ऐं हसीना जी गदारी इहा बि तव्हांखे ॾिसण वटा मिलंदी ऐं सावल जूं सचूं ॻाल्हियूं जेके चागर खान जे ज़हन में आहिस्ता आहिस्ता हिकु ज़हर वांगुरु वहिदियूं रही वञनि थियूं ऐं चाकर खान आख़िर में सावल खे चवंदो तूं सचो आहे ऐं हुननि खे चवंदो तव्हां कूड़ा आहियो, छो त हुन ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं आहिनि मिठियूं मिठियूं सुठियूं सुठियूं प्यारियूं प्यारियूं घुमाए फिराए सावल जेकियूं बि ॻाल्हियूं पंहिंजो ॿुधाए छॾियूं। अञा कुझु रहनि थियूं उहे बि ॿुधाईंदो। हाणे रुंडे खे बि भउ थी वियो आहे, छो त माई गुलनार बि उन खे भउ ॾियारियो आहे त हसीना तां सभिनी खे मारे हू अकेली मिल्कियत जी मालकिन बणणु चाहे थी। ऐं हिते रुंडे खे बि परेशानी वधी वई ऐं सावल जेको जाबर खे ॿुधायो त हाणे चाकर खान तव्हां ॾे रुकियो आहे, तव्हांजी ख़ैरु न आहे त हुनजा बि टिट चढ़ी आहे। अहिड़े हिसाब सां सभिनी खे परेशान ॾिसी करे हिक ॿिए खे इहे को न को अहिड़ी ग़लती करे वेंदा। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं धमाकेदार ज़बरदस्त ॿिए वीडियोज़ में।